अॼु पाणीअ वारी सयुनि जी खुशबू पई अचे जेके सचे के में रधबियूं आहिनि। मुरादा, ओ अम्मा मुरादा, छोकर हलिया। हा बा हा अची वियसि। अम्मा हा बा अॼु सची के वारी सयूं थी ठाहीं छा? हा बाबा अॼु मां जेके सयूं ठाहियां थी न निजे घीअ जूं सचे घीअ जूं थी ठाहियां। सदको सदको, छो अॼु खां वॾी रात आहे। बाबा अम्मा जो ॿारो आ न तॾहिं मूं सयूं चाढ़ियूं न ख़तमे जे लाइ। वाड़ी मुरादा वाह, वाकई धीअर रहमत हूंदियूं आहिनि। ज़माने जे ज़हूरनि में मूंखां त इहा ॻाल्हि ई विसरी वई त को अॼु मुंहिंजी ज़ाल मरियात जो ॿारो हुआ। न बाबा तो त मांखे विसारे छॾियो आ। न मां विसारियो थोरी अथमांसि, बसि आसरो पलियो अथमि त वञण वारी मोटी त कान ईंदी। ख़ैर तूं तकड़ी थी जल्दी सयूं रधे वठ तां शमूअ खे ॾिया त वञी मस्जिद में माणे जो ख़त्मु ॾियारे अचे। बाबा अधो शमू त अञा ताईं घर कोन आयो आ। जे उन जे आसरे ते लॻंदासीं त पोइ अम्मा खे बि ख़त्मु आयो आ। ॾिस हाण आई न पेर ते, अड़े आऊं तो लठ खणा त तूं रोकी थी, को छोरो आंगूठो सुधरंदो। बाबा मुंहिंजो चयो मञ, अधे शमूअ खे परणाई दे न त पाण ई सुधरी वेंदो। नको रहंदो पराई छोरी असांखे भई पिटींदी त कहिड़े लूसीअ सां परणाऊं थो। बाबा किले किले जो भाग हूंदो अथई, जेका अधे शमू जी कुंवार हूंदी न उहो पंहिंजो भाग नसीब खणी ईंदी। हा इहा ॻाल्हि त आहे। पहिरियां तुंहिंजा हथ पीला थींदा पोइ शमूअ जी शादी थी। वाह रे बाबा वाह, इहा त मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई थी। पहिरीं अधी जो परणो चाचा हाशिम जो पुटु शादी सां थींदो। इन हाशिम वारे छोरे शादीअ खे न मूं मुरादा जो संग पहिरीं ॾिनो न हाणे ॾिनसि। बाबा तूं त मूंखे सम्झाईंदो ई त बेकार आहियां, बद किरदार आहियां। मूंखे सही ऐं सुठी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, पोइ मुआरियूं आदतूं तो पंहिंजे पाण में छो विधियूं आहिनि? अरे या कहिड़ी बकवास थो करी? बाबा इहा बकवास न, इहा हक़ीक़त आहे। तुंहिंजे चाचा हाशिम विच में जेको छेड़ो थियो उन में माण्हू मुआ जेके अलाह खे प्यारा थिया उन्हनि जा फैसला कब्रनि जे मथां थींदा। बाबा इहे हथ थो ॿधे, छेड़नि जी पचर छॾ, छेड़नि जा मुंहं परंदे हूंदा आहिनि। बाबा हथ पट ऐं छट पट त अदी मुरादा खे परणायूं। कीअं अदी मुरादा? अदा शमू मां बाबे खे कीअं चवां? बाबो त वॾो आहे न, जेको फ़ैसिलो करे। मां सम्झी वियो आहियां। तव्हां फ़िलहाल इन ॻाल्हि खे छॾियो, पंहिंजी माउ जो ख़त्मु ॾियारियो। बाबा अॼु भला अम्मा जो ॿारो आहे छा? हा अदा अॼु अम्मा जो ॿारो आहे, तॾहिं मूं सयूं ठाहियूं न ख़त्मे जे लाइ। सयूं खणी मस्जिद में वञा ऐं अम्मा जो ख़त्मो ॾियारिया। हा दियो नेकी जो कमु ज़रूरु कबो। हाशिम बाबा तुंहिंजे पुट शादीअ जी शादी कमदार जी धीअ मुरादा सां थी। सेठ साहब इन खुशीअ में तव्हां ॿई ॼणा लूल पापा खाओ। अच्छा असीं को सिंगरा ॿार आहियूं, असांखे ही लूल पापा तो खाराई। चाहे प्यार कड़क न त तुंहिंजी शादी कैंसिल। बाबा बेड़ा किथे थी मुंहिंजा पी, बेड़ा किथे? अरे छॾ, जोराब सुंघण जी आदत थई जा। इहा आदत ॿुधाए जोराब लाहे वात में विझई। न रईस इहा जेका धप आहे न जोराबनि जी, इहा अस्पताल में ऑपरेशन दौरान मरीज़नि जे नशे में कम अची सघे थी। ही मां पेरनि ते हथ रखी अर्ज़ थो कयां त महिरबानी करे मुंहिंजी शादी कैंसिल न करायो। हाँ सेठ साहब, बख्शो तव्हांजो कमदार आहे पर मुंहिंजो अज़ीज़ आहे। तव्हां रुगो हथ विझंदव न त असांजो कमु ठपिजी वेंदो। ॾिस न हाशिम, पुराणे तकरार खां पोइ हाणे ताईं पाण में ॻाल्हाए ॿोलायो था न। बख्शे रुगो संग जी रोक कई आहे न, उन लाइ मां ॻाल्हायांसि थो। बाबा अॼु ई ॻाल्हायो। एॾी तकड़ अथई छा? तो मूंखे 2 दफ़ा बाबा चयो पिण खे शक न पवंदो। अरे सर बाबू शक छा पका करे? अड़े शादी पी तो मठाई। ओ मुंहिंजा पी, मुंहिंजी मां जा सगा मुड़ुस। माण्हू मज़ाक में सीरियस न थी। भोग भोग हक़ीक़त न आहे। ॾिसी कोन थो अटो किथे पहुतो आहे, हाँ चांवर किथे पहुतो आहे, भाॼियूं किथे पहुतियूं आहिनि, घीअ किथे पहुता आहिनि। का ख़बर पई त कॾहिं सीधो वरितो अथव दुकान खां? हिक ॿिए खे तफ़सील ॾियो। असांजा रवैया, असांजी सकाफ़त एतिरो कमज़ोर थोरी आहे जो असांजे फर्ज़ी ॻाल्हियुनि ऐं फर्ज़ी भोगनि ते सभु कुझु ख़तमु थी वेंदो। न बाबा, दजाली दौर में हिक ॿिए जो साथ ॾियो, खिलो खिलो।
जे नथा खिलूं, हिक ॿिए खे तफ़रीह नथा ॾियूं, हिक ॿिए खे भाउ सम्झी भाको नथा पयूं, त पोइ असांजे अकुल ऐं शऊर जी घटिताई आहे। शादी जी साईं। ठक तेड़े ठक। महिरबानी साईं, महिरबानी। तू न मर, तू ठर 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 त तोखे परणाया त पोइ जीअं मुंहिंजो बि सुख थिए। तुंहिंजो सुख? हा शादी कुंवार हिन बंगले में ईंदी त पोइ मुंहिंजी नुंहुं थी रहंदी न, मानी टिकी जो सुख त मूंखे बि थींदो न। रईस मां हाणे हलां थो होटल ते, बाक़ी मुंहिंजे पुट शादी जी पारत अथई। तू फिक्र ई न कर, सत में हाणा सेरांदी करे सुम्ही पओ। ओ बाबा, सत पंहिंजे लाइ, ॿ मुंहिंजी माई जे लाइ, हिकिड़ो मुंहिंजे लाइ, घणा थिया 10 में हाणा। शादी जी साईं, सम्झी त वियो हूंदे। हा साईं, महिरबानी साईं, महिरबानी। तव्हां कुर्ब लॻाईंदा। हलो बाबा, होटल ते गिराक वेठा अथव, हलो हलो हलो। ही झापो सिपाही हिते सुतो पियो आहे। हिनखे ड्रेजारे खट खाली कयां त पोइ थो सुम्ही आराम कयां। कौन छॾींदो साईं? हिन खट जे हेठां मुंहिंजा बचा रहंदा आहिनि, तूं खट रखी अचे। कौन छॾींदो साईं? खट खाली थी वई। हाणे मां बि थकल हाँ, आराम करे वठां। सुबुह जा भाग सुबुह सां, पर डपु अहिड़ो ॾिनो मांसि, सुभाणे खां ड्यूटीअ ते इहो ईंदो ई कोन आहियां थो। हल ख़ैर, थोरो पाण खे ढके सुम्हां, ओपिरो इलाइक़ो आहे। ये तो वही माई आहे जेका मूंखे होटल ते मिलण आई हुई। हिन जा अफ़ाल के ना हुआ, लॻे थो त केरु मारे फिटो करे वियो अथसि। पुलिस खे थो ॿुधायां, पुलिस ॼाणे माई ॼाणे। सदको सदको, साहब अञा सुतो पियो आहे। अड़े हिन निभागी खे मोचड़ो घटि मानी टहो ते आहे। दिल चेती लठियुनि सां लटे विझां। अबा तूं वे मां तुंहिंजे लाइ चांहि मानी खणी थी अचां, पोइ उथारियांसि थी, उथी वेंदो। चांहि मानी खे छॾ, सिज केॾो चढ़ी वियो आहे। माण्हू वञी पंहिंजे कमकार सां लॻा, ही नालाइक अञा सुतो पियो आहे। का परवाह कान्हेसि। ॾिस, ॼण पिणस जी 100 एकड़ बनी हुजे। अड़े वरी खोंकरा ॾिस कीअं पियो हणे, जहिड़ो का पोड़ी होको पई छिके। अदा शमू, छॾनी भाग जी निंड, उथी उथी मथे उथी। बाबा हीअं कोन उथंदो। बोर्ड खटू खड़ो बोर्ड जी। बाबा, ओ बाबा, असां घर तो ॿुधे, जल्दी खटू खड़ो ॿाहिरि करो। अदा निंड जे खेप में दिमाग़ कम करण छॾे वियो अथई छा? मूं तोखे उथारण जे लाइ पाणी हारियो आहे। शुक्र, मूं सम्झो त बोर्ड आई आहे। अड़े तू सुधरंदे या कोन सुधरंदे? बाबा मां सुधरियल आहियां, मूंखे छा थियो आहे? कारो आहे तुंहिंजो मोह। अधु राति जो भित टुपी अची घर में सुम्ही थो।
ऐं सुबुह जो तोखे उथारियूं था त उथण खां इनकार तो करी। अड़े इहे सुधरियल माण्हुनि जा अफ़ाल आहिनि। बाबा तो जड़ो पी अल्लाह के दुश्मन के न दे, तो जहिड़ो पुट बि अलाह के दुश्मन खे न ॾे। छॾियो भला हिक ॿिए खे, छो था पारा था ॾियो? अदी तू पाण ॿुधा, मुझे सवेरे उथण दा बाबे खे कहिड़ो फ़ाइदो? अड़े सवेर सुम्हण ऐं सवेर उथण सां रोज़ीअ में बरकत पवंदी आहे। अड़े निभागा आऊं जे मरी वियोसि त तूं पिनी बि कोन सघंदे। बाबा पिनण कहिड़ो ॾुखियो आहे, हिकिड़ो भेरो तूं मरी ॾेखार, ॾिस तोखे कीअं थो पिनी ॾेखारियां। सदको सदको छोरा, मां हिकिड़ो दफ़ो मरी ॾेखारियां, छो माण्हू 4 दफ़ा मरंदा आहिनि छा? अदा भला तूं इहो छा थो चई? बाबे जे मरण ते ख़ुशि थींदे छा? अदा बाबे केॾियूं तकलीफ़ूं करे तोखे 4 दर्जा त पढ़ाई न, तो बाबे खे एवज़ में छा ॾिनो आहे? हिन एवज़े में मूंखे ॻोठ वारनि जो ताना मेहणा ऐं ठठोलियूं ॾियारियूं आहिनि। अड़े सभु था चवनि त कमदार बख़्शे जो छोरो सुधरियो कोन। बस बाबा पी थी पियो ई, कहिड़ो तोखे जवाब ॾियां? हाणे छॾा कर, 50 नोट ॾे त पापा उथी जे चांहि सां खा। अड़े पंहिंजी सिंधी कणक जो अटो पियो अथई, उन जी मानी नथो खाई? बाक़ी अलाए कहिड़ा किना पापा केतिरनि ॾींहंनि जा रखियल आहिनि, उहे वठी अची खाईंदे। अदी ॾिस हाणे बाबो पैसनि जे करे बहानो थो कनि। अदी बाबे खे चओ पैसा ॾे, हरू भरू पाण खे ऐं मूंखे पाणी मां न कढे। अड़े वरी ॻाल्हाई थो आहे, ॻाल्हाई थो। अबा छॾी साबा छॾी, सुबुह साण एॾो किरोध छो था कयो? वे अबा वे शमू तूं बि सम्झी नथो, मां जी तोखे 50 रुपया ॾियां, पापा वठी आ, अचे वठ। हाणे मूंखे पक थी त इहो दोसू हो जेको मूंखे फजर जे टाइम ते जिन जो टेजाड़ो ॾेई मूंखे भॼाए पाण खट ते सुम्ही रहियो। लॻे थो वॾा झका ओजागो घणो अथसि, तंहिं करे सुतो पियो आहे। तंहिं करे ई तूं पकोड़ा खा त तुंहिंजे मरव मुड़ुस जे रूह खे सुकून मिले। शमू तूं मुंहिंजे लाइ पकोड़ा खणी आयो आहे न, मूंखे त ईअं थो लॻे त ॼण मुंहिंजो मरव मुड़ुस क़बर मां उथी आयो हुजे। हू मूंखे ईअं प्यार मां पकोड़ा ॾींदो हो जीअं तूं थो ॾीं। आहियां तो मिर्चाई पकोड़ो खाधो अथई, तॾहिं बि सुसट भरी। हा जल्दी खंड खणी आ मारिया, मुंहिंजे कननि मां दुआ पिया था निकिरनि। अच्छा दुआ बि कढी थी। दोस्तू कोकड़िया हे नमूना पियो करे, कॾहिं असां सां कॾहिं हाशिम सां। हे दोस्तू आहे त पोइ हिते निंड छो पियो आहे? हाणे मूंखे पक थी त इहो दोसू हो जेको मूंखे फजर जे टाइम ते जिन जो टेजाड़ो ॾेई मूंखे भॼाए पाण खट ते सुम्ही रहियो। लॻे थो वॾा झका ओजागो घणो अथसि, तंहिं करे सुतो पियो आहे। अरे छॾीसि, भली सोप हणी वठे, पोइ मोटड़ा था हणूसि। वॾा झका ईअं कीअं छॾियूंसि? हे असांखे घुर्बल आहे, ज्वारी आहे ज्वारी। भला ॿुध, पोइ खणूसि। वॾा पहिरीं न खट खे ऊंधो कर, पोइ था खणी ॿियो को कमु। अचो दोस्तू कानून जे कब्जे में ही भॼण जी कोशिश न कजाए। हेलो जी बाबा। धीअ दोस्तू के मुंहिंजे साम्हूं पुलिस ॿधो आहे। बाबा पुलिस पहिरियों पाणी त दोस्तूअ खे ॾिनो हूंदो न? धीअ पहिरियों पाणी त दोस्तू के सफ़ा लूलर लाड़ी करे छॾियो आहे। बाबा पुलिस उते छॾा कंदी या दोस्तूअ खे थाणे ते वठी वेंदी? वठी पींदसि छा, केले खणी वियसि, वञी लाकअप कयो अथनि। बाबा पादरनि जो सटको केॾी महिल ॾींदसि? राति जे पहिरीं पैर में सचू के तेल हणी टाकोड़ा ॾींदनि। बाबा पोइ त दोस्तूअ जूं रड़ियूं राज ॿुधंदा। हाओ हाओ छॾ खणी हाणे इन ॻाल्हि खे, ॿियो को कमु हुजे नी त मूंखे ॿुधाए।
ॿियो त कोई कम ना है बाबा, पर जेड़ी महिल न घर मोटे त 50 जा पताशा वतियूं अचजांइ। पाड़े जे ॿारनि खे खाराईंदसि दोसूअ जी गिरफ़्तारीअ जी ख़ुशीअ में। हाओ हाओ धीअ वठी तो अचा पताशा। हाँ बाबा। छोरी घर जो सॼो कमकार पियो आहे, सॼो ॾींहुं वेठी थी सेल्फियूं कढी, कॾहिं हीअं कॾहिं हीअं। इहे पोज़ड़ा कंहिंखे ॾेखारींदी आहे? अम्मा तुंहिंजा हरू भरू जा शक आहिनि, मां त मिड़ई सेल्फियूं बि कढां। इहो मिड़ई मिड़ई न चयो, मां सम्झी वई आहियां, तूं बि मुंहिंजी धीउ आहीं। मां बि प्यारु कयो तुंहिंजे पीउ सां, तुंहिंजे पीउ सां प्यार जो परिणो बि कयो हो। हाय छा ॿुधाए, पिणे जो मूंसां एॾो त प्यारु हूंदो हो जो हर वक़्तु मुंहिंजे लाइ पकोड़नि जी पुड़ी आणींदो हो। अचे मासी पकोड़नि जी पुड़ी वठ। तुंहिंजो मुड़ुसु मरहूम चाचो चुबड़ मूंखे वसियत करे हो त मुंहिंजी ज़ाल खे रोज़ पकोड़ा खाराइजांइ। तंहिं करे तूं पकोड़ा खा त तुंहिंजे मरहूम मुड़ुस जे रूह खे सुकून मिले। शमू तूं मुंहिंजे लाइ पकोड़ा खणी आयो आहे न, मूंखे त ईअं थो लॻे त ॼण मुंहिंजो मरहूम मुड़ुसु क़बर मां उथी आयो हुजे। हू मूंखे ईअं प्यार मां पकोड़ा ॾींदो हो जीअं तूं थो ॾीं। हाणे ईअं करे जो इन पुड़ीअ मां हिकिड़ो पकोड़ो कढी मूंखे पंहिंजनि हथनि सां खाराए। शर्माई छो तो निभागा, जहिड़े प्यार सां पकोड़ा आंदा अथई ओड़े प्यार सां उन पंहिंजे हथनि सां खाराए। खाईंदी ना तू ही खा। मुआ निभागा सड़ाई गई, मिर्चाई पकोड़ो खाराए से नहीं, बस चोरी खंड खणी आवाज सड़ियो। अम्मा खंड तो रात ही खत्म थी वई हुई। मासी तू हिकिड़ो कमु कर, मुंहिंजे घर वञ, उते खंड ते वञी खा। हा हा मां यही थी कयां। अब वरी वात सड़ियो कहर को पैसे। तोखे वरी छा थियो आहे? तूं अहिड़ो मुंहुं भेलो करे वेठी आहीं। तोखे मूंसां प्यार आहे या मुंहिंजी मां सफूरा सां? ॿिन्हिनि सां। हाँ? तूं सम्झी नथी, तुंहिंजी मां मुंहिंजी थियण वारी ससु आहे, उन सां सुठो हलंदुसि तॾहिं त पंहिंजी शादी थींदी। वरी अखियूं अंज में अथई, मूंखे ॾिस न त अखियूं थधियूं थियनि। बड़े अई जाऊं थे। ये ख़बर सुसट पई भरी पक पीरीअ में परण जो शौक़ थियो अथई। अजाई बकवास न कर, मूंखे मिर्च लॻा आहिनि। वात पियो तो सड़े, कॾनि मां धुआं था निकिरनि। चवां थी वञी खंड खणी आ त खावां। अच्छा भाया तो मिर्चाई पकोड़ो खाधो अथई तॾहिं बि सुसट भरी। हा जल्दी खंड खणी आ मारिया, मुंहिंजे कननि मां धुआं पिया था निकिरनि। अच्छा धुआं बि कढी थी। ख़ैर पुराणी इंजण आहे, तुंहिंजो ॾोह बि कोन। हलण हल बड़े छा कया, मां पुराणी इंजण आ, हे वरी 23 जो मॉडल आ। जल्दी खंड खणी मोटी आ। खणी तो अचां वॾी बाहि लॻल अथसि। वाह तू सड़ियो मुआ, जल्दी कर पाड़न पटिया। बुक भरियो पई खंड खाई। अड़े खंड महांगी आहे, सस्ती ना आहे। असांजूं के मिलूं ना आहिनि, मिलूं अमीरनि जूं आहिनि। अला मारेनि को खंड सस्ती कनि, पोइ यका बुक भरियो वेठी खाइजे। अड़े हाणे त आस्ते खा, तकड़ी खाईंदी वती लॻे तो तूं बि ॼमी फाथी आई। वञ वॾो को कंजूस आहीं। बाक़ी तोरो पुटु शमू केॾे वियो आहे? मुंहिंजो पुटु आहे, मूं ते ई वियो हूंदो, ॿियो कोई पाढ़े वारे ते थोरी वियो हूंदो। हू बहू मूं जहिड़ियूं ई आदतूं अथसि। हलो कूड़ा, शमू सखी आहे, तूं वॾो कंजूस आहीं। अड़े वो बेरोज़गार, न कम अथसि न कार, इहो वरी सखी कॾहिं थियो आहे? बेरोज़गार आहे न, पर दिलि वॾी अथसि। ख़बर अथई
अॼु मुंहिंजे लाइ 50 जा पकोड़ा वठी आयो। मूंखे चई त 50 जा पापा वठी तो अचां, इन 50 जा तो लाइ पकोड़ा वठी आयो आहे। सफ़ा को लूसी आहे। अची वई न सोचुनि में, हाणे वेही यको सोच जाए। शमू हिन पोड़ीअ खे पकोड़ा थो खाराए। हाणे सम्झी वियुसि, हिन जी धीअ खे हासिल करण लाइ उन जी माउ जी ख़िदमत पियो करे। जेकॾहिं शमू सेफ्टीअ सां परणिजी थो पए त पोइ आऊं ऐं सफ़ूरा लाऊं न लही सघंदासीं। जेकॾहिं असां लाऊं न लधियूं त पोइ आऊं त रनड़ रहिजी वेंदुसि। इन खां अॻु जो शमू अॻिते थी वञे, मूंखे को तकड़ो कदम खणणो पवंदो। चांहि ॾाढी भली आहे। ख़बर आहे चांहि छो भली आहे? छो जो तुंहिंजे हथनि जी ठहियल आहे। वाह जी त ठहियल आहे, पर तूं चांहि जल्दी पी निकर, हिते अम्मा अची वई न त छा थींदो? चवंदो सांस त होटल तां चांहि वठी आयोसि। तूं हिकिड़ो कमु कॼी, बेगड़ी धोए छॾिजी, जीअं वारदाती सॼी ख़तम थी वञे। हाणे मूंखे ख़बर पई त मुंहिंजे लाइ खंड छो कान हुई। मूंखे पकोड़नि जी लालच ॾेई सेबिती सां वेठो कचहरियूं करे। हाँ सॉरी, तूं वरी छा पई चई त खंड ख़तम थी वई आहे? मूंखे बहाने सां ॿाहिरि मोकिले चांहि जी चुस्की पिया था आणो। हाँ अम्मा, घर आयल मेहमाननि खे ईअं मारींदी है? अरे तू बस कर, तोखे न बेटा ॿाहिरि आना। निकल चाहे थी, निकल घरों, निकल 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 चाहे थी। चिटई, छोरो मुंहिंजो जूतो खणी वियो। अम्मा, तोखे बि लाचारो हिनखे जूतो उछला हणण जो। मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो जूतो छटे वेंदो। वाह माई वाह, सवेर चए पे त तुंहिंजो पुटु वॾो सखी आहे, वॾो ख़र्च थो करे। हाण वरी जॾहिं तुंहिंजे पेर जो जूतो लाइ भॻो आहे त पोइ दहां खणी आई आहीं। हाणे ॿुधाए, मुंहिंजो पुटु सखी आहे या सुञू? वाह वाह, अॼु कहिड़ी ख़ुशीअ में मूंखे बादाम थो खाराई। जॾहिं बादाम खाईंदी त ताक़त ईंदई, दिमाग़ कमु कंदई, अकुल विढ़ाए पंहिंजी माउ खे राज़ी कंदी आहे मुंहिंजी शादीअ लाइ। पहिरियां त हिते केरु आहे बि कोन, ॿियो त तूं ई मां पंहिंजो पाण में मासा कयूं, तुंहिंजो संग मूंखे ॾिनल आहे। ॾिनल हो पर ॾिनल कान्हे, चिबिरा मासा त। छोरो मुंहिंजो जूतो खणी वियो। अम्मा, तोखे बि लाचारो हिनखे जूतो उछला हणण जो। मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो जूतो छटे वेंदो। अड़ी, जूतो त सफ़ूरा जो आहे, पर हिन जूते जो मुंहिंजे घर में किरण जो मक़सदु सफ़ूरा जी मोहबत आहे या नफ़रत? पर ख़ैर, इहा ख़बर पइजी वेंदी। फ़िलहाल तां जूतो लिकाए थो रखां, ॾिसूं था त हिन सीन जो आख़िर छा थो थिए। लॻे थो त मुंहिंजो जूतो शमू पंहिंजे घर खणी वियो आहे। ॾिसांसि थी, लाहियासि थी वञी लाख, न छॾींदी सांस अॼु। ॾिसी छा थो मुआ, इहो पैर तुंहिंजे पुट जे करे उघाड़ो थियो आहे। वाह माई वाह, सवेर चए पे त तुंहिंजो पुटु वॾो सखी आहे,
वॾो ख़र्च थो करे। हाण वरी जॾहिं तुंहिंजे पेर जो जूतो लाइ भॻो आहे त पोइ दहां खणी आई आहीं। हाणे ॿुधाए मुंहिंजो पुटु सखी आहे या सुञो कंहिं ते वियो आहे? तो वारो पुट तो ते कोन वियो अथई, ख़ुशि न थी वियो एॾो। पेर जो जूतो खणी वियो अथई। हा पोइ बि चवीं थी मूं ते न आहे वियो। न न तो ते नाहे वियो, छो त तो में लिहाज़ आहे। मूंखे केॾा मिर्च लॻा हुया, वात सड़े पियो, तो मूंखे खंडराणे ॾिनी। तो वारे पुट त मूंखे मिर्च खाराए सूसट भराए घरां कढियो ऐं पाण वरी मुंहिंजे ई घर में मुंहिंजे धीउ जे हथनि जी चांहि वेठो पियो पीए। मां बि मोचड़ो खणी आयो मांसि, उहो खणी भॼी आयो आहे। मूं वारो छोरो तुंहिंजो हिकिड़ो मोचड़ो खणी भॻो आहे। सेफ्टी ओ सेफ्टी भागा अम्मा जो जूतो खणी वई, अम्मा तुझे पुठियां लॻी आहे। ॿियो काॾे न आहे वई, जूते जी तलाश में मुंहिंजे घर वई आहे। ऐं तूं मुने ॾिसी मोॾे आयो आहे, ईअं ई न? हा हाणे हल त थोरो अंदरि हलो। अंदर न ॿाहिरि सही आहे। अंदर चाचो खूनी मेठ हयो वेठो आहे। हैं मेट त पेट वारियूं मायूं इस्तेमालु कंदियूं आहिनि। ओ मोगा मटर, चाचो मेट के आलो करे पंहिंजे बुत ते पियो हणे। मना त मेट हणी वारो चाचो इन धकनि खे थधो थो करे। हा हाणे धक छुटी विया अथसि, चाक बि थी वियो आहे। पर मां त बीमार थी वियो आहियां। कहिड़ी वरी बीमारी लॻी अथई? इश्क जी बीमारी जेका तो ॾिनी आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे लवेरिया। अॻु में त मलेरिया ॿुधी अथमि, पर हाणे तुंहिंजे वाता लवेरिया थी ॿुधा। मूं वांगुरु 2-3 दर्जा पढ़ी आहे त अंग्रेज़ी सम्झी आहे न। चवी सही थो, पर असांजा माइट था चवनि त न्याणियूं न पढ़नि, त इन करे मां अनपढ़ रहिजी वियमि। त पोइ इहो मोबाइल कीअं फड़ करे थी हलाई? अड़े चरिया, अखरनि खे मां सम्झी वई आहियां त मोबाइल कीअं हलाइबो आहे, सो बि तुंहिंजे करे। त पोइ तोखे बादाम खाइणु घुर्जनि। वाह वाह, अॼु कहिड़ी ख़ुशीअ में मूंखे बादाम थो खाराई। चरी बादाम खाईंदी त ताक़त ईंदई, दिमाग़ कमु कंदई, अकुल विढ़ाए पंहिंजी माउ खे राज़ी कंदी आहे मुंहिंजी शादीअ लाइ। मां त कोशिशि कंदसि, पर तूं बि त अम्मा खे चओ न। न बा, मां डायरेक्ट न चवंदोमांसि, तुंहिंजी माउ ॾिंगी। पर जेकॾहिं न अम्मा अची वई त मोचड़नि सां मोगो करे छॾींदई। ठीकु आहे, हींअर त मां वञा थो, पर हिकिड़े ॾींहुं ईंदुसि तुंहिंजी माउ खां तुंहिंजो संग वठी वेंदुसि। मूं वारो छोरो सफ़ा सुञो बेरोज़गार, तोवारी जुती खणी भॻो आहे, बायां तो 3 दॿे वारे खे वञी ॾिनई हूंदई। पोइ ॾिसी आहे फज़ीलत आहे, मुंहिंजो मोचड़ो खणी भॻो आहे। न अथसि शर्म न हया त माउ जेॾी आहे, मुंहिंजी इज़त बि न कयईं। माउ जेॾी न चओ, ईअं चओसि त माउ थियण वारी आहियां। मार का पहिनी ॿिन्ही पीउ पुटनि खे केॾी भरण आहे, हिकिड़ो धीउ जे पोयां त ॿियो वरी माउ जे पोयां। इश्क जी इन ढोड़ में ॿई पीउ पुट ढुकूं था, ॾिसूं केरु थो खटे। बाक़ी रहियो तुंहिंजे इन जूते जो सवाल, सो इहो ॿियो पादर बि मूंखे लाहे ॾे। मां बाज़ार वञी इन जूते जी डिज़ाइन ॾेखारे तोखे नओं जूतो ठाराए थो ॾियां। बख्शा, ॻाल्हि त वाजी कई अथई। हाणे मां सम्झी वियसि त तूं पुट ते नाहे वियो, छो त तो वारो पुटु मुंहिंजो जूतो लाहे खणी भॼी वियो ऐं तूं वरी मूंखे जूतो वठी थो ॾीं। केॾो न फ़र्क़ु आहे पीउ ऐं पुट में। पर बख्शा, मां पहिरियों गाड़े गिटीअ मां वेंदसि, माण्हू छा चवंदा? मां तुंहिंजा ॿई पेर ढकियां थो, तूं इते ई वेह बसि। चंग मथे कर, शक न कर, चंग मथे कर। चंग मथे कया? ॿी चंग मथे कर। थेलियूं तो चाढ़ियां। थेलियूं चाड़ींदे मूंखे? पर छो? मतलब त उघाड़े पेर खां ढकियल पेर भलो अथई। ये चओ न, मां त छाजो थेलियूं चाड़ींदो सां।
बख्शा तू केॾो न भलो आहीं। ऐं मूं वारो पुट तो वारो पुट ॿुधायां हा वॾो लूसी थई संभाले रखीसि मूं वारो पुट। लॻे थो मुंहिंजे पुट खां अॻु मुंहिंजो कमु थी वियो। मासात मुरादा हिते बीहो। छा आहे मासा त? पहिरियां त हिते केरु आहे बि कोन, ॿियो त तूं ई मां पंहिंजो पाण में मासा ताईं तुंहिंजो संग मूंखे ॾिनल आहे। ॾिनल हो पर ॾिनल कान्हे चिबिरा मासा त। इहो त तुंहिंजो पीउ थो चवे, तूं त नथी चवीं न कबरी। हाँ मां कबरी आहियां? जेकॾहिं मां चिबरो हां त तूं कबरी ही। ॻाल्हि वणी? कबरी ऐं चिबरो इहो त जोड़ी कोन मिलियो, वॾो फ़र्क़ु आहे। पर ही शादी तोसां शादी करण जे लाइ 24 कलाक मासात गर्क आहे। घर के थी या छा बि थी पर तोसां मुंहिंजो रिश्तो तर्क आहे। तर्क माना ख़त्म न मुरादा न हर भर मुंहिंजे सुतल ज़मीर खे लतूं हणी न जाॻाए। जे मुंहिंजो ज़मीर जागी पियो पोइ सुम्हंदो कोन। मां तुंहिंजे पीउ खे पंहिंजी भेण जो कसम विझी तोखे पंहिंजो बणाईंदुसि। रख लाल ते। ॾिस शादी जेकॾहिं बाबो मञी वियो न त मूंखे बि एतिराज़ कोन्हे को। ओ हिते रखीसि, माना दिलि में ख़ुशी बाक़ी बगल में इटूं अथई है न। इटू त तूं थो हणी गॾु मूंखे कॾहिं चई छो थी पंहिंजो पाण खे तकलीफ़ में विझी। मूंखे छो तकलीफ़ थींदी? तकलीफ़ थींदई, मां रोज़ तव्हांजे घरे आॾो हिंगंदुसि। पोइ तूं ई पिणे फासी पवंदव। बसि हाणे बसि विच बने ते बि इहे हवाला न कट। जेकॾहिं कंहिं ॾिसी वरितो त माण्हू छा चवंदा? तूं भली वञ मुरादा, मां बि रेस रांदीगे खे साण करे तुंहिंजे घर तुंहिंजो संग घुरण ज़रूर ईंदुसि। मुंहिंजो संग वठण जे लाइ रेस रांदीगे खे वठी ईंदे? छो बुआ पी मटायो अथई छा? न न मुंहिंजो पीउ त साॻो मोहम्मद हाशिम आहे, पर रेस रांदीगे खां मूंखे पाले जवान कयो आहे। मां हुनजो नौकर घटि बच्चो वधीक आहे। कीअं ॻाल्हि वणी? हल पोइ त वॾी ले अथई। ॿियो न त बंगुले में थोरा बादशाह आहे मुंहिंजी। तो छा कयो आहे? सदनी वती थी भितनि ते छेड़ा थी थी। शादी तूं मूंखे शादी खां पहिरियां ई तो टोकी। जॾहिं शादी करे तुंहिंजे मां घर ईंदसि पोइ बि त ईअं मेहणा ॾींदे न, वॾो मरवा नहीं। अरे मज़ाक कई, मां कावड़ छाजे लाइ थी करी? ॾिस तूं मूंखे पाण ई त कावड़ थो ॾियारी। कावड़ हराम आहे, कावड़ के कर ख़त्म। मां तुंहिंजो नौकर थी तोसां निभाईंदुसि। त पोइ मां बि ॾिसंदसि त मोड़ ॿधी केॾी महिल त मुंहिंजे दर ते अची तोहल वॼाई। दोले मंगल हार हो जाएगा मार को न चंद।